अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फकीर जी अमानत तवज्जो दीजो। वइन आक़बतुम फ़आक़िबू बिमिस्लि मा ऊक़िबतुम बिहि वलइन सबरतुम लहुव खैरुल लिस्साबिरीन वस्बिर वमा सब्रुक इल्ला बिल्लाह वला ताज़न अलैहिम वला तकु फी ज़ैक़ वला तकु फी ज़ैक़िम मिम्मा यमकुरून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नानु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। तमाम आशिकाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्यार मोहब्बत अकीदत ईमानी जज्बात के ज़ाहिर कंदे मिठे आवाज़ सां मिठो दुरूद शरीफ पढ़ण फरमायो।
हेडी सारी जमात आज डाढियां दुरूद पाक पढ़ो त अलाए काथे आवाज वञे डाढियां दुरूद शरीफ पढ़ो फरमायो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम वाला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वरी भी हिकड़ो दफो मिठे आवाज सां दुरूद शरीफ पढ़ो फरमायो अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अज़ीज़ाने गिरामी वाजिबुल इहतराम मुजाजी दोस्तों बुजुर्गों भाइरों अल्लाह रब्बुल आलमीन जा अवाई असां ते किरोड़ा एहसान थिया आहिनि जो अवां सां ते राज़ी थी अजो अवां सां ते पंहिंजे फज़ल ऐं पंहिंजे पाज वारी नज़र फरमाईंदे उन्हीं कुरान मजीद जे साम्हूं विहारियो अथई जंहिं साईं जो पढ़णु त सवाब जे साईं जो ॿुधणु जे साईं जो ॿुधाइणु त सवाब जे साईं खे चुमी ॼणो त सवाब आहे पर समूरा गरजी वॾे आवाज़ सां चओ त जे यार जो चवीं दीदार करणु बि चओ सवाब खां ख़ाली कोन्हे। थोड़ो वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। शुक्र कयो माण्हू त खोड़ा पर सारन माण्हुनि मंझूं अवां सां ते राज़ी थी अजो उन्हीं कुरान मजीद जे साम्हूं विहारियो अथई जंहिं कुरान मजीद खे सोणे अबू बकर सिद्दीक़ साईं पढ़ियो आहे जंहिं कुरान मजीद खे सोणे उमर फारूक भेण जे ज़बान मुबारक मां ॿुधी पढ़ियो आहे जंहिं कुरान मजीद खे सोणे उस्मान साईं शहादत वारे टाइम ते पढ़ियो आहे जंहिं कुरान मजीद खे मुझे मुर्शिद अली साईं जिहाद जे ॾुखे मैदान में तलवारनि जे साए में पढ़ियो आहे जंहिं कुरान मजीद खे करबला वारे जवान इमाम हुसैन साईं करबला जे ॾुखे मैदान में पढ़ियो आहे जंहिं कुरान मजीद खे अरबी घोट मोहम्मद करीम साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के ऐं मदीने जे जबलन में पढ़ियो आहे पर समूरा चओ त इन कुरान मजीद खे चओ खुद खुदा जे ज़ात चओ पाण ई पढ़ियो आहे। शुक्र कयो जो तव्हां असांखे घर वेठे कुरान मजीद जी कचहरी कुरान मजीद जो दीदार नसीब फरमाए सब चओ अल्हम्दुलिल्लाह। मूं हकीरा जे आॾो सिपारे चोॾे मां सूरत नहल मंझूं
चंद आयात सगोरियूं तिलावत कयूं तम दुआए आलमीन खाऊं त अल्लाह ताला मुकी रखो जो कुछ बयान कराए हक ही सच बयान कराए बाद में अल्लाह ताला अवां के मुखे बल्कि जमी मुसलमानन के ओ इन रहमत वारे कुरान शरीफ ते अमल जो शरफ नसीब फरमाए। इन्हीं आयात मुबारक के अंदर सूअबरन के सरदार यतीमन के यार मिस्कीनन के हमदर्द कायनात के सरदार नबीयन के पगदार मोहतरमा आमना सैन के लाल ख्वाजा अब्दुल्ला से बाल महबूब रब्बे जुल जलाल जो रोण बयान चलाए ऐ अल्लाह रब्बुल आलमीन की तसल्लाई दिल जाए जणो बयान चलाए छो त मुंहिंजो अॼो को मौज़ू आहे त मुस्तफा साईं रोए त केर पर जाए दुनिया वारो मां चवंदो आहियां बच्चो रोए अबो पर जाए भाउ रोए तो भाव पर जाए न्याणी रोए अम्मा पर जाए पर समूरा चो त कायनात जो सरदार नबी रोए समूरा चो त रब करीम चवे न कुरान करीम में तसल्ला दई चो पाण पियो पर जाए। यदि मके पाक जे काफर सूअबरन जे सरदार के दुख दिला तकलीफों दिलियूं सोनो जे रस्ते सां गुज़र पिया कन ज़ालिम उन रस्ते ते कंडा पिया विछाइन नबूवत जे नेणन मां जवाहिर रहमत वारा गोड़ा मुबारक पिया करन मथो ऐलान थियो ओ जिब्रील चे जियो रब्बे जलील चे वञो आए नूरी मलाइकन जो सरदार पर जो यतीमन ने यार जे नबूवत जे कदमन मुबारकन में नौकरों गुलाम बणजी वञाई सीमा वञा त चवा छा अचो बाबा खोलिया खुदा जो कुरान ओयो लिखो पियो आहे सिपारो यारो सूरत जो नालो सूरत यूनुस पर सूरत यूनुस जे पिछाड़ीअ वारी आयत मुबारका कुरान मजीद में चयो वत्तबे मा यूहा इलैका वसबिर हत्ता याकुमल्लाहु वहुवा खैरुल हाकिमीन। अन्या थोड़ो वॾे आवाज़ सां चओ कुरान मजीद में जे सोना ताबेदारी कर उन्हीअ शइ जी सही मां कंहिंजी ताबेदारी क्या चई मायू इलैक सोना उन्हीं जी ताबेदारी कर जेको मां तोड़े वही जे ज़रिए मोकिलियो यानी कुरान पाक सोना पो ताबेदारी जे करे दुख मिलंदई ताबेदारी जे करे तकलीफों मिलंदई वसबिर मुंजा हुजूर सब्र तू कर त चे पो मदद मां रब परवरदिगार पाण कयाई। अबा हुजूर के दुख मिलिया के न गालायो तकलीफों मिलियो के न जो रवायात में आत्म जो महबूब मक्के पाक जे हितन मुबारक मां प्याज हेरे नयारो रात जो टाइम आहे अबू जाल लईन मिलियो इन नजर करे चई मोहम्मद चौबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भला दे त खबर मानन के छा पियो चई फरमायो मां त बियो कुछ चयो ही कोनी मां त ये तो चवा ला इलाहा अब डाटे पढ़ो अन्या थोड़ो डाडिया चे ला इलाहा इल्लल्लाह
तुफलिहून। तो जवान तो बियो को आई ना है कोई माबूद, ना है कोई मुश्किल कुशा, ना है कोई हाजत रवा, ना है को पुत्र नऊ ज्ञान न जनवारो, ना है बियो को नफे नुकसान जनवारो आहे त इल्लल्लाह। बियो को आए ही ना आए त अकेलो अल्लाह पाण। जिंदाबाद जिंदाबाद। जी हाँ तू असांजे महबूदन जी मुखालफत तो करी हिय सोने जे कुलन मुबारकन ते। हेरे न्यारियो मुंहिंजो आका साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुमंदा हा त कुलन मुबारकन ते हिय चादर मुबारक रखी घुमंदा हा जंहिंखे पाक ख़त्म नबूवत वारी चादर मुबारक चइबो आहे। अबू जहल खे कावड़ आई हेॾे निहारियो हिय चादर मुबारक लपेटे सिपेटे सोने जे गर्दन मुबारक में आंदई। हे सजो पलान मुबारक खबे दे वरायो चादर मुबारक जो खबो पलाम मुबारक सजे पासे दे वरायो। हेडो अबू जहल ज़ालिम जाता हा, हेडो अबू जहल जे साथार जाता हिय जो शिकन प्या त सूह बरन जे सरदार के तकलीफ पे थी छोने के तकलीफ पे आई जो ये नबूवत जी अखन में जवाहिर रहमत वारा गोड़ा मुबारक प्या करन आयो सोनो अबू बकर सिद्दीक साईं हिय काफरन के परे कई सोनो घर ने आया पान जो पोता फरमायो आयशा जी मुंजा का या चादर मुबारक खड़ी अचो तमा चादर मुबारक ओडे आराम क्या उनी उम्मत जो केड़ो हाल थिनो जेका पांजे आखिरी नबी के दुखई तकलीफों पई दे। इते न्याणी फातिमा बतूल भी वेठी आहे नजर करे थी जे बाबा तवा अबू जहल जो छा बिगाड़ियो आहे जो तवा के तरह तरह तकलीफानी हुआ बाबा जो बददुआ जो तबाह बर्बाद थे नबूवत जी अखिन में गोड़ा मुबारक गाणो शुरू थी विया। ॿुधो दुनिया वारो जॾहिं आमना जो लाल मुस्कुराईंदो हो समूरा चओ त रब जन्नत जा सब दरवाजा खोलाईंदो हो पर जॾहिं सूह बरन जो सरदार रोंदो हो समूरा चओ त रब जे रहमत जे समंदर के जो जोश अचे वेंदो न्याणी मां के बदलवा जा हो जफा ते राज़ी मां वफा ते राज़ी हो दुखन जण ते राज़ी मां मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माफ करण ते राज़ी आया। सिद्दीका या चादर खणिया मां ओढे त आराम क्या हेॾे निहारियो पाण ये चादर मुबारक ओढे आराम मुबारक प्या कन अध रात जो टाइम उम्महातुल मोमिनीन अम्मी आयशा सिद्दीका तैयबा ताहिरा हुमैरा ज़ाकिरा शाकिरा आबदा साजिदा मी आयशा सिद्दीका थी चवे मां नज़र जो कम तो सोने जा सदकात मुबारक जे माखे ॿुधण में पे आया मां इरादो कमी तो वज़ुहा वारे चेहरे अतर तो चादर जो पलान मुबारक परे क्या दिसा मुझो घोट जागन था या निंद्र मुबारक प्याहिन जिमाया वज़ुहा वारे मुखड़े मुबारक तो चादर जो पलान जो परे क्यों तमाके आमना जे लाल जो चेहरो मुबारक ये चमकने नजर आयो जी दुनिया में चोडियां जो चंद्र चमकने नजर बोआए तरी त असांजे सुवारी सिंध जे लाखणे लतीफ भी चयो अॼु दुनिया बड़बड़ थी करे
सही अल्लाह जे वलियन के न मनींदा आहिनि। एरे माले ने आरियो मां बावजुआ ए अल्लाह रब्बुल आलमीन जे रहमत वारो कुरान शरीफ मुझे मथे ते आ। असां चवंदाऊं त असां अल्लाह जे वलियन जी जुती मुबारक जी दज़ मुबारक खणी अखियुनि में सुरमो करे विझूं। असां जे अखियुनि जो शान घटा पर चओ अल्लाह जे वलियन जी जुती मुबारक जे दज़ मुबारक जो मान चओ अञा मथे ही मथे आ। डाडिया जिंदाबाद लाखणों लतीफ तो चेत चंद्र तुझी जात ओ चंद्र तुझी जात यार मां पाड़िया न पिरन सा बेटा जो घोट लतीफ जवे तो मैं सोच रो मंजरात पर मुझो मोहम्मद सदाई सोच रोती जे तो चंद्र चवाए सजो चंद्र चवाए सजो ये मथियो पूर न भाई कदे उबरी सनड़ो जे कब कदे उबरी गजो बेटा जो घोट लतीफ जवे तोड़े मुंह में बरई मचो जतो तभी मट न कयाए मोहम्मद जे अम्मी आशा सदीका साइन थी चवे इने न्यारो माय चादर मुबारक जो फलान मुबारक ये चेहरे अतार तऊ परे क्यों मां जो टिसा मुझो घोट निंद्र मुबारक है या जागन था जे माना क्या में त सोनो निंद्र मुबारक में भी सदकात मुबारक प्या भरन वो नबी प्यो रोए हेरे न्यारो ये को सोनो जिन मक्के पाक जे कितन मुबारक में घूमी समूरा चो और अपन कितन जा कसम चो क़यामत ताणी रहमत वारे कुरान में प्यो खणी किया अचो बाबा खोलिया कुरान पाक अल्लाह से मायो ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद व वालिदिन व मा वलद आहे को जेको प्यार सां सुभान अल्लाह चवे अञा थोड़ो वॾे आवाज़ सां जेको ॾाढियां सुभान अल्लाह चवे माना अॼो की रात ॾाढियां सुभान अल्लाह चवण जे सदके रब राज़ी थी अॼो की रात उनके ख्वाब में पंहिंजे महबूब जे चेहरे अतर जो दीदार नसीब करणो फरमाए ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद व वालिदिन व मा वलद मुंहिंजा हुज़ूर जी मुंहिंजा रब जी कसम मां अल्लाह के मक्के पाक जे गिटन ओ साईं भला मक्के पाक जे गिटन मुबारक जा कसम छो पियो खणी चईवा अंत हिल्लुम बिहाज़ल बलद सोना मां कसम तरी तो खड़ा तू तमा के प्यारो आ पर तुझा नबूवत वाला कदम मुबारक जिन गिटन मुबारकन में प्या घुमन तुझे कदमन मुबारक में करे मां रब क़यामत ताणी उन गिटन जा कसम रहमत वारे कुरान शरीफ में पाण तो खड़ा नबी रोए एदे ने आयो अम्मी आशा थी चई तमा नदन जो के तो सोनो निंद्र मुबारक में भी सदकात मुबारक प्या भरन अदरात जो टाइम मथो ऐलान थियो जिब्रील
चईं जियो रब्बे जलील चईं वञ मुंहिंजो सूंह भरियन जो सरदार तोरो वई जिब्रील वञ सोने जे कदमन मुबारकन में वञी मुंहिंजे सोने के निंद्र मुबारक मो जागाए से मां वञा त चवां छा नालो मुबारक खणी सॾु कयांसि चईं न हे नूह नबी न थी हे यूनुस नबी न थी हे इब्राहिम नबी न थी हे इस्माइल नबी न थी हे मूसा कलीमुल्लाह न थी हे ईसा रूहुल्लाह न थी हे त मुंहिंजो लाडड़ो नबी दिलबर मुहम्मद रसूलुल्लाह आया सीमा वञा त भला उथारियांसि कीअं चईं जिब्रील कदमन मुबारक में वेई हेरे न्यारियो पंहिंजा काफूरी चप मुबारक सोने जे कदमन मुबारकन जे तिरन मुबारकन ते पियो कसा जाई जॾहिं मुंहिंजो सूंह भरियन जो सरदार निंद्र मुबारक मो जागी पे पो अदब सां बि चो जांसि सीमा चवां त छा चवां अचो बाबा खोलियां खुदा जो कुरान सिपारो तव 29 सूरत जो नालो सूरत मुज़म्मिल शरीफ ओयो लिखियो पियो आहे फरमाई या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीलन निसफहु अविनकुस मिन्हु कलीला औज़िद अलैहि वरत्तिलिल कुरआन तरतीला दादियां चो सुभान अल्लाह अन्या थोड़ो जोर सा अन्या थोड़ो वडी आवाज सा अल्लाह से फरमायो ओ चादर मुबारक ओ दे सुमण वारा महबूब उत तसई सोना तू नीअ जो मुझे तौहीद जा पैगाम दर दर ते पहुंचाया सोना उत तसई नीअ जो तू मुझे वहदानियत जा पैगाम दर दर ते पहुंचाया पर मुझा महबूब उत तसई अदरात जो निंद्र मुबारक करी त अदरात जो जाग सिमला मां जागा त कयां छा चे औज़ अलैहि वरत्तिलिल कुरआन तरतीला सोना आधी रात जो जागी मुझो कुरान मजीद ठाए ठाए पढ़ जाए साईं मां पढ़ा तब बुधंदो केरो दिया जो पढ़ा छिन्न बुधन दिया जो पढ़ा इंसान बुधन सीमा दिया जो पढ़ा पखियों परिंदा बुधन सीमा रात जो पढ़ा बुधंदो केरो छिन्न निंद्र में इंसान निंद्र में पखी निंद्र में जानवर निंद्र में सीमा पढ़ा त बुधंदो केरो जे मुंहिंजा हुजूर फर्श ते कुरान करीम पढ़ तो मोहम्मद करीम जो कमाए अर्श ते तुझे नबूवत वारी जुबान मुबारक मो कुरान करीम बुधणो जंहिंमां अल्लाह करीम जे ज़ात जो कमाए मक्के पाक जे काफरन जो एड़े सोने के दुख पिया अल्लाह साथियो मक्के पाक जे काफरन के जो एड़े सूंह भरियन सरदार के तकलीफों पिया ॾियनि कॾहिं मक्के पाक जा काफर गरजी आया चवन पिया सजे मक्के पाक में गरीब भी तू सजे मक्के पाक में यतीम भी तू सजे मक्के पाक में मिस्कीन भी तू वरी नबूवत जो ताज भी रब तुझे मथे मुबारक ते रखी मोकलियो आ असां के नबूवत नहीं नहीं छो नबूवत जे नेणन मां जवाहर रहमत वारा गोरा मुबारक प्या करण फरमायो माते छोता नाराज थियो मागे ता त
नबूवत नहीं आ माके उन रब खातम नबीन जो ताज मुबारक मथे मुबारक ते रखी मोकला जे रब जे ज़ात जे हथ में तवसजो जे रब जे ज़ात जे हथ में आ चंद्र जे रब जे ज़ात कहूं सिजो चंद्र सितारा नथा कसे सगो त क़यामत ताणी तामा मोहम्मद करीम को नबूवत भी नथा कसे सगो जे सामो खजीअ जो वण बीठो आ क्यों पो क्यों इशारो तवां क्यों एडे न्यारे इशारो मुबारक तवां क्यों यो खजीअ जो वण पांजी जाए तो ड्रोड़ी अची तवां जे कदमन मुबारकन में पहुचे सिन में खार कुंजा भरियल गोशा भी ठाहिन इशारो मुबारक तवां क्यों खार कुंजो भरियल गोशो रेड़ियों पाए अवां जे कदमन मुबारकन में पहुचे हिकड़ो ताणो भी खार कजो नशणी वरी इशारो मुबारक तवां क्यों इयो सागो खार कुंजो भरियल गोशो पांजी जाए ते वनी बीए ओ असां तोखे सच्चो नबी तस्लीम कंदासीं नबूवत जी अखियुनि मां गोड़ा मुबारक पिया करन मथे निहारियो अल्लाह मां खजूं हलाइण त न आयो आ सीमा के हीअं था चवनि मथो ऐलान थियो मुंहिंजा हुज़ूर गिणती न कर रोण जी का ज़रूरत ई कोन्हे इशारो मुबारक तूं कर इन खजीअ के ड्रोणाए तुझे कदमन मुबारकन में पुजाइण वारी ताकत अकेले अल्लाह जे ज़ात जी आहे जिंदाबाद जिंदाबाद अल्लाह अकबर पाण जो ये इशारो मुबारक क्यों त खजीअ जो वण इएं पियो डुके जीअं साह वारी शइ जो बच्चो खजे अम्मा पोयो रणधी रमनी रुकनी अचे इएं खजीअ जो वण रुकनो आयो पाण इशारो मुबारक क्यों खार कुंजो भरियल गोशो रेड़ियों पाए नबूवत जे कदमन मुबारकन में पहुतो पाण फरमायो हल तारिफ़ो मूंखे सुञाणो था मां केरु आहियां रवायात में त खार कजे हर एक दाणे मजा कोशे जे हर कलाम मजा हीअं कोशे जे सुने मां हे आवाज़ मुबारक पिया गूंजन केड़ा वल्लाह वल्लाह नशहदु इन्नका लरसूलुल्लाह न सुञाणींदासीं तू मोहम्मद अल्लाह जो रसूल वो नबी तवां सांगे पुखे में मिलियो जे आमना जे लाल के वण सुञातो वो सोनो तवां सांगे पुखे में मिलियो जे नबूवत जो कवायूं खार कुंजे भरियल गोशे भी ॾिनियूं वो नबी तवां सांगे मिलियो जे आमना जे लाल के हरणीअ भी सुञातो आ रवायात में सोनो और रस्ते प्या चली हीअं पदवी पंजोड़ जा पंजोड़ में हरणी फाती बीठी जॾहिं मुंहिंजो सोणो आयो हीअं जो नज़र कयूं त हरणीअ जे अखियुनि में गोड़ा पिया गरन हरणी पंहिंजे ज़बाने हाल सां सोणे ज्ञान पई करे अल्लाह जा रसूल चौबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं कुर्बान वञो मूंखे शिकारीअ शिकार करे वेंदो आहे मुंहिंजा सोणा मुंहिंजा बचड़ा नंढड़ा आहिनि जेके अञा गाहु खाइण जहिड़ा कोन्हनि मेहरबानी कयो मूंखे इजाज़त वठी ॾियो त मां बचन खे आख़िरी चकर खजूं पीआरे अचां सोणे पाणीअ
गुलामन के ऐलान क्यों ओ गुलामो जी साईं पुट हरणिया के आज़ाद क्यों मां मोहम्मद रबी हरणिया जो लामिन बणियो बीठो आया अचे तो पाण हरणी आज़ाद क्यों बदवी डुकनो आयो जे तो सोना मां वडी मेहनत करे हरणी पकड़ी सही तवा मुझो शिकार आज़ाद क्यों पाण वरमायो पुट जेस्तानी हरणी नहीं दी मां मोहम्मद रबी हरणिया जो ज़ामिन बणियो बीठो आया तरफ मां के पूरी दुनिया वारन दे रहमत वारो नबी बनाए मोको वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन सोना सांतो के जहान वारन जे लाए रहमत बनाए मोको रवायात में आनी रुकनी वही जंगल में पोती नंढड़ा नंढड़ा बच्चा रुकना आया हरणी पानी ज़बाने हाल सां बच्चन के पई चवे ओ पुत्र जेका थनियो पीणी तव जल्दी क्यों पी वठो देर न क्यों जल्दी थनियो पियो तमा मोटी वञा बचड़ा ता चल अम्मा कादे मोटनिया चेमा नबी जो सरदार नबी सामिन दई आई आया अज मां के कटारी मां के पंजोरन में कैद क्यों मां मोटी विनस मां के ज़बा कर लो मुझो चमड़ो लाइंदो मुझी बूटी बूटिया को जुदा प्या कंदा तेने करे जेका थनियो पीणी तव पी वठो नंढड़ा बच्चा प्या चवल अम्मा मता थनियो पियो देर न थी वनी मता ज़ामिन के तकलीफ ना के अम्मा हाने तू अगियो थी असा पोयो हलो सोने के अर्ज़ो करे तो के आजादी वठी जाऊं पदवी तो चे सोना जंग जो जानवर काडो मोटन लो पाण फरमायो पुट मां ज़ामिन जेस्तानी हरणी नहीं दी मां विक मुबारक भी अगते कान खणनस हिय जो पदवी नजर कई जे तो सोना कुर्बान वञा हरणी अकेली वई हाने बचन समेत मोटी थी अचे जदी बचड़ा आया नबूवत जे कदमन में भी पांजे ज़बान सा सोने के अर्ज़ प्या कल से सा नंढड़ाऊ का खाइण नेड़ा कोलियो मेहरबानी क्यों अम्मा के कटारी खाओ आजादी वठी जो पदवी जे किरमो घोड़ा प्या करन जतो वाह हुजूर मां तुझे इखलाक मुबारक ताऊं मां तुझे रहमत मुबारक ताऊं कुर्बान वञा जो जंग जे जानवरन भी अवां के सुञातो वा तरी तो चेवा मा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन थोड़ो वडी आवाज सा अन्या थोड़ो प्यार सा जी सोना सा तो के जानवर ने लाए रहमत बनाए मोको तो दुनिया वारो जे हुजूर के जंग जे जानवर हरणिया सुनिया तो जे आमना जे लाल के झिरकिन सुनिया तो जे मिठे मोहम्मद करीम साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जंग जे जानवर जे सरदार शीं भी सुनिया तो अले छात्यो मक्के पाक जे काफरन के जो एड़े सोने के दुखों तकलीफां प्या जन हे जे के मां आयात खुतबे में पढ़ियम रवायात में तो ओद जी लड़ाई ओद जे लड़ाई में लड़ते मुझे महबूब जो सको चाचो हजरत अमीर हमजा रज़ी अल्लाह ताला अन्हु ओद जे मैदान ते 11 टुकड़ा बणियो पियो दुनिया वारो हे भी दर्दनाक शहादत जो मंजरो जो रवायात में मुझे महबूब जे पालवान चाचे दिलेर
चाचे जे हथन मुबारक न्यू आंगणियों मुबारक कटियूं पयूं मुझे महबूब जे पालवान चाचे जा हथ मुबारक वड्या प्या बाहूं मुबारक फूटन मुबारक खाऊं वड्यूं पयूं कन्नन मुबारक न्यू चोटियूं मुबारक वड्यूं पयूं नक मुबारक जी चोटी मुबारक वडी पई गुलाबी लब मुबारक कटिया प्या अखियों मुबारक निकतलाऊं सिसी मुबारक धड़ मुबारक खाऊं जुदा लगी पई सीनो मुबारक चीरियो प्यो दिल मुबारक फिफड़ मुबारक चेहरो मुबारक पार निकतो पियो जॾहिं सोने के पांजे पालवान चाचे दिलेर चाचे जे शहादत जो पतो पियो हरवायात में आ सोनो एदारुल्ला जो नबूवत जे गोरन मुबारकन सां सोने जी दाढ़ी मुबारक भी आली थी वई पर दाढ़ी मुबारक मां गोरा मुबारक गणंदे गणंदे सोने जो सीनो मुबारक भी गोरन मुबारकन सां तर थी चुको आहे रवायात में आता हजरत जुबैर रजी अल्लाह ताला ये को सोने जो फुफाट वो सोने सां सारा अन्या परते जो कुम नाज़िल न थियो हिय जो नज़र मुबारक क्यों अम्मा बीबी सफिया सादिया ये कम मुझे महबूब जी पुफिया जो रवायात में आता जी रात महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बा सादत थी या अम्मा बीबी सफिया सादिया मुझे महबूब जे अम्मा जी जल जे खिदमत में सारा रवायात में आता हुआ अम्मा बीबी सफिया सादिया दुकंदी पई वने पाण वरमायो पुट ज़ुबैर जीव साईं कुर्बान वञा या औरत केर आहे जेका डुकंदी थी वञे सी मुंहिंजी अम्मा जी जल या अवां जी पुफिया पर काॾे थी वञे सी अधे जे दर्दनाक शहादत जो पतो पियो तस अधे जी दर्दनाक शहादत के ॾिसण थी वञे सोने फरमायो ओ पुट ज़ुबैर पंहिंजी अम्मा के रोक औरत आहे मता बेसब्री न करे वञे हिन कुरान मजीद में रब सब्र जो कम बयान कयो आहे फरमाई इन्नल्लाह मा साबिरीन ताकीक अल्लाह सब्र वारन सां साण हज़रत ज़ुबैर साहबी अम्मा के रोक्यो अम्मा रुक जी पई सोनो ता फरमाए ओ अम्मा दे तावाल कादे थी वनी जिने अते जी दर्दनाक शहादत के मां दिसण थी वना फरमायो अम्मा तू त औरत आहे मता बेसब्री न करे वनी वे तो मां पाने पालवान चाचे मां पाने दिलेरा चाचे जो जनाज़ो मुबारक खणाए अचा कलमे वारो बुधो इन नमणी दिल ते हथ रखो तू असां जो आ तहल जी वञो आ तू असां जो आ जाओ फाटी पवे आ पर वाह सोना मां तुझी जुर्रत ऐं दिलेरी ऐं बहादुरी तो कुर्बान वञा नज़र क्यों त चाचे साईं जा उज़वा मुबारक परे पिया इनो चाचे साईं जे हथन मुबारक जूं आंगरियूं पयूं उते चाचे साईं जा हथ मुबारक वड्या पिया उते चाचे साईं जूं बाहूं मुबारक वड्यूं पयूं उते चाचे साईं जी
दिल मुबारक निकती पई आहे उते चाचे साईं जो चेहरो मुबारक निकतो पियो आहे ये नबूवत जी अखियुनि मां जवाहिर रहमत वारा गोड़ा मुबारक पिया गणनी मथे न करे जाऊं इलाहुल आलमीन मुझे चाचे के शहीद करणो मर्जा करना पर ये 11 टुकड़ा न करना सही मां न छड़ी दो मानी चाचे साईं जो मां पलांदो कनो मानी साहबा रिज़वान लाजमीन में जोश जी लारली रहिया तलवारा म्यान मोकदी नारा प्याणल अल यौम यौमुल मलाम अजो पलांद जो ॾींहुं आहे अजो बदले जो ॾींहुं आहे सोणो ताजन रब मां 70 काफर पकड़े ये 11 टुकड़ा कनो मान ये मुझे चाचे साईं के 11 टुकड़ा क्यों मथो ऐलान थियो ओ जिब्रील वञो मुझो सूह पर जो सालार तोरो मुझो यतीम जो यार तोरो मुझो उम्मत जो वफादार नबी तोरो हे आया तो कुरान मजीद जो खणी वञो ये नबूवत जे निगाहन मुबारक में जवाहिर रहमत वारा गोड़ा मुबारक बंद थियो वञल सीमा वञा त चवां छा अचो बाबा खोलिया कुरान पाक ओयो लिखो पियो आहे जे व इन आकबतुम फाकिबू बेमिसल माऊकिबतुम बे वला इन सबरतुम लहुव खैरुल लिस्साबिरीन मुंहिंजा हुजूर जे बदलो करी पलांदो वठी तो एतरो वठ जाए जेतरी तोखे तकलीफ नहीं पई यानी जे तू जो एकड़ो चाचो साईं शहीद क्यों तू पलांदो करी त हिकड़े काफर को पलांदो कजाए 70 को पलांदो न कजाए पर सोना जे सब्र कंदी त सब्र तुझे लाए तमाम सोनो आहे पान नबूवत जी अखियुनि मां गोड़ा मुबारक पिया गणल फरमायो गुलामो तलवारा पोते कयो तलवारा म्यानन में पन करे अजो नारो हणी जो ला तस्रीब अलैकुमुल यौम पुरा नारो हणी जो अजो कोडी मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वट बदले जो ॾींहुं कोनी अजो कोडी मां वट माफ़ी जो ॾींहुं आहे जेको ईंदो वञी त चाचे जे शहादत जी माफी भी जान तमा कलमो पढ़ाए जन्नत जो खरीदार भी बनाए छॾिया वो नबी तवा असा के पुखे में मिलियो आ अजो वायदो कयो जेस ताणी न जान में जाना ओतरो टेम जो मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुलामी कंदा रहंदासीं दुआ अल्लाह ताला का अल्लाह ताला मो हकीर जी हाज़िरी के कबूल फरमाई जिन दोस्तन मेहनत करे प्रोग्राम रखियो आ अल्लाह ताला उन जे मेहनतुन के उन जे काविशन के उन जे कोशिशुन के पांजे बारगाह इलाही में कबूल मकबूल है मंजूर करण फरमाई दुआ अल्लाह ताला का अल्लाह ताला इन अजो के प्रोग्राम के अवाए असा जे लाए दुनिया में हिदायत जो जरियो बनाएण फरमाई आखिरत में नजात छोटकारे जो जरियो बनाएण फरमाई जिंदगी बाकी मुलाकात बाकी व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।